अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुणू। तव्हां ख़बर ॾियूं था त जिते आमरी काज़ीमंद पुल जे ठहण सां दरिया जे ॿिन्ही तरफ़ जे रहवासियुनि खे फ़ाइदो थियो आहे ऐं ॿिन्ही तरफ़ जे शहरनि जा फ़ासिला घटिजण सां गॾु वापार में इज़ाफ़ो थियो आहे, त ॿिए तरफ़ वरी हुकूमती नाअहली ऐं अदम दिलचस्पीअ जे करे हीअ पुल मौत जो राकास बि साबित थी आहे। हिन पुल जे पासनि जी दीवार नंढी हुजण करे केतिरा ई मासूम ॿार, औरतूं ऐं वॾा बेसबबु मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। उन खां अलावा केतिरनि ई नौजवान मुख़्तलिफ़ सबबनि, व्याजनि ऐं घरू परेशानी खां तंग थी करे हिन पुल खे पंहिंजी ज़िंदगीअ जो आसान अंत आणण जो सबबु बणायो आहे। उन हवाले सां नाज़ न्यूज़ जो रिपोर्टर सुलेमान रिंद पुल ते आयल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त उते तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि जा वीचार ॿुधूं। आमिरी पुल आहे पर ही ख़तरनाक पुल बि हिनखे चई सघिजे थो। हिन जो दीवार आहे तक़रीबन 2.5 फुट। हितां इलाही वाक़िया अॻे बि थी चुका आहिनि, खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि, कई माण्हुनि हिते ख़ुदकशी बि कयो आहे। पन काज़ी अहमद जा हिकिड़ो तपेदार हो राहू साहब, हिकिड़ो जूणो हो छोकिरो नौजवान, तमामु क्रिकेटर भलो, पर अलाए कहिड़े मां तक़रीबन 3-4 त मुंहिंजे नॉलेज में आहिनि दोस्त हुआ असांजा जेका अची ख़ुदकुशियूं कयूं आहिनि। ऐं को बि हिते पुलिस जी चौकी या को अहिड़ो सिस्टम या टोबा न आहिनि। आहे त इहे जेको जंगलो हुअणु खपे, हिते वॾो दीवार हुअणु खपे, दीवारूं जेके आहिनि मथे हुअणु खपनि, टोबा बि हुअणु खपनि, सिक्योरिटी बि हुअणु खपे, हिकिड़ो अहिड़ो ऑफिस हुजणु खपे जेको जायूं हुजनि, ऑफिस में हुजनि जिते माण्हू रही सघनि। हिते इंतज़ाम हुअणु खपनि, कुझु सिक्योरिटी हुजे, को गार्ड वग़ैरह रखणु, त सोसाइटी माण्हू जेके कनि था उनखे तहफ़ुज़ फ़राहम थिए। ऐं हिते का बि तफ़रीक़ा कोन्हे का काज़ीमंद खां वठी सेवण ताईं हलिया वञो, सन हलिया वञो, हैदराबाद का कान्हे का। ऐं गवर्नमेंट खे इंतज़ाम करणु खपनि, तफ़रीक़ा हुजनि, पार्क वग़ैरह हुजनि, ऐं जेको सो होटल हुजे, अहिड़ी का वी आई न आहे। घुमण फिरण जी तफ़री न आहे, पर हिकिड़ो सुसाइड लाइक़ु आहे। हिते काफ़ी तादाद में माण्हू सुसाइड कया आहिनि ऐं ख़ुदकुशियूं कयूं आहिनि। सो गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो आहे त महिरबानी करे जेको आहे हीअ सुसाइड खे तफ़रीह जो मार्ग बणायो वञे, हिन जे पासे में पार्क ॾिना वञनि ऐं उन सां गॾु हिनखे सिक्योरिटी गिल ॾिनी वञे। हिनखे पंहिंजो थोरो मथे दीवार हुजे हा, दीवार मथे आहे कोन। माण्हू जेके घुमण फिरण वारा अचनि था सो उहे किरियो बि पवनि था, ऐं कहिड़ा अचनि था कावड़ जी पाण खे उछलाइनि था। थोरो दीवार मथे हुजे त माण्हुनि जो हिफ़ाज़त थी वञे। गवर्नमेंट खां मुतालबो आहे जे जामशोरे जो पुल आहे ईअं जे थी वञे त सभ खां बहितर आहे। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जुणू।